नाज़रीन, ऐवान ज़राअत सिंध तरफ़ां ज़रई माहिर एम.एच. पंवर जी ज़रई फार्म ते थियल फुर वारे वाक़े मुलाज़िमनि ते थियल तशद्दुद फुर वारी वारदात ते सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे पुलिस समेत लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालिबो कयो आहे त फुर थियल सामान वापसि कराए फ़ौरन के गिरफ़्तार कयो वञे। ऐवान ज़राअत सिंध जे सदर सईद मीरान मोहम्मद शाह सेक्रेटरी जनरल ज़ाहिद हुसैन बुर्गी चयो आहे त ज़रई माहिर एम.एच. पंवर जे ज़रई तजुर्बाती फार्म ते फुर वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। फ़ौरन मुलाज़िमनि ते तशद्दुद करे फार्म तां सोलर प्लेटियूं, लिफ्टर मशीन, इन्वर्टर समेत ॿियो सामान फुर करे खणी विया आहिनि। असां आई.जी. पुलिस सिंध, DIG हैदराबाद पुलिस समेत लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालिबो करियूं था त फुर थियल सामान वापसि करायो वञे ऐं फुर में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हुननि चयो त ज़रई माहिर एम.एच. पंवर अंबनि खां वेंदे ज़राअत जे मैदान में मुख़्तलिफ़ जिन्सनि जे लाइ तमामु वॾो कमु कयो। एम.एच. पंवर आबादगारनि जो मसीहा आहे। सिंध जी अहिड़ी जाखोड़ी तारीख़ी शख़्सियत एम.एच. पंवर जी ज़रई तहक़ीक़ाती फार्म ते फुर वारे वाक़े ते सॼे सिंध जे आबादगारनि में कावड़ ऐं तशवीश वारी लहर छायल आहे। इहो इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। आई.जी. पुलिस सिंध गुलाम नबी मेमण ऐं DIG हैदराबाद रीजनल सईद पीर मोहम्मद शाह उन वाक़े जो फ़ौरी तौरु नोटिस वठणु ऐं फुर थियल सामान हथ करे मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे।